अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ है सायरा सुमरा इन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदो मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान ऐं काज़ाख्स्तान में ॿ तरफ़ो वापार $1 अरब ताईं पहुचाइण जो अज़म। ॿिन्ही मुल्कनि विच में स्ट्रेटेजिक पार्टनरशिप समेत 37 मुख़्तलिफ़ मुआहिदनि जी मुफ़ाहतमी याददाश्तनामनि ते सयूं। ॿिन्ही मुल्कनि पारां इलाइक़ाई कारोबार वधण लाइ ट्रांसपोर्ट कॉरिडोर ठाहिण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म पारां काज़िक सदर के निशान पाकिस्तान ॾियण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त काज़ाख्स्तान जी कंहिं सदर 30 सालनि खां पोइ पाकिस्तान जो दौरो कयो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे नई बुलंदियुनि ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे। ॿिन्ही मुल्क विच में मुआहिदनि सां ताउन में इज़ाफ़ो ऐं माशी बहितरी ईंदी। वज़ीर आज़म हाउस पहुचण ते काज़ाख्स्तान जे सदर जो मारत तोकायूफ खे गार्ड ऑफ ऑनर पेश। अफगानिस्तान में छडियल अमरीकी हथियार पाकिस्तान में दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थी रहिया आहिनि। अमरीकी ख़बरू इदारे CNN मुताबिक़ TTP ऐं BLA जा दहशतगर्द अमरीकी राइफलूं, मशीन गन ऐं स्नाइपर हथियार इस्तेमाल करे रहिया आहिनि। CNN जे रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त अमरीकी हथियार दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवाइनि में हिकु वॾी रुकावट बणिजी चुका आहिनि। अमरीकी हथियारनि जी दस्तियाबी सबबि दहशतगर्दनि जे हमलनि जी नोयत ऐं शिदत में निमाया इज़ाफ़ो थियो आहे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त जेल में वेठल शख़्स लंडन में वेठल पंहिंजनि ॿारनि खे पाकिस्तान अचण खां रोके थो। KPK में वर्कर लाइ शऊर अलॻि ऐं हुक्मराननि जे ॿारनि लाइ अलॻि आहे। शऊर जे करे आम वर्कर जो ॿार जेल में आहे। शऊर सां कंहिंजो पेट नाहे भरियो। शऊर ते चढ़ी केरु स्कूल नाहे वेंदो। राजनपुर में तकरीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ वधीक चयो आहे त KPK जो अवाम अमन ऐं हक़ चाहे थो। जाली हुकूमत अवाम जा हक़ फबाए छॾिया आहिनि। PTI सरकार सूबे जा वसीला वफ़ाक़ मथां चढ़ाई लाइ इस्तेमाल कंदी आहे। कराची में सिंध असेंबली जी मेज़बानी हेठ आलमी पार्लियामानी कॉन्फ्रेंस मुल्की ऐं गैर मुल्की वफ़द शरीक कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे स्पीकर रियाज़ सादिक चयो आहे त अॼु पार्लियामानी सिफ़ारतकारी अहमियत अख्तियार करे वई आहे। समूरियूं सियासी पार्टियूं पाकिस्तान जे इस्तिकाम लाइ कम करे रहियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शजील मेमन चयो आहे त पार्लियामेंट सिफ़ारतकारी खे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ चैलेंजिस दरपेश आहिनि। मज़बूत पार्लियामेंट मज़बूत जमहूरियत जी अक्कास आहे। आलमी बैंक सदर अजय बंगा वफ़द समेत लाड़काणे पहुतो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां मुहन जो दड़ो एयरपोर्ट ते वर्ल्ड बैंक सदर जी आजिया अजय बंगा वॾे वज़ीर सां गॾु ॾोखरी तालुके जे मुख़्तलिफ़ कोठनि जो दौरो कयो। आलमी बैंक जे ताउन सां तइमीर थियल घरनि ऐं मुतासिरनि जी बहाली जो जाइज़ो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 20 लख घरनि जी तइमीर आलमी बैंक जे ताउन खां सवाइ मुमकिन न हुई। आलमी बैंक घरनि जी तइमीर लाइ $2 अरब ॾेई चुकी आहे। हिकु घर जी तइमीर ते $3 लख ख़र्च आयो। सिंध हाई कोर्ट गुल प्लाज़ा साने जी जांच लाइ जुडिशियल कमीशन जोड़े छॾी। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आगा फैसल खे कमीशन जो जज नामज़द करे छॾियो। अदालती कमीशन गुल प्लाज़ा साने जी जांच ऐं बाहि लॻण जा सबब मालूम कंदे जुडिशियल कमीशन जे मुदे जो ताईन सिंध हुकूमत जारी कंदी। गुल प्लाज़ा में बाहि लॻण सबब 70 खां वधीक माण्हू सड़ी फोत थिया हुआ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत समेत 3 ॼणा क़तल। ओॾे लाल गंज जो जवाबदार पंहिंजी घरवारी खे गोली हणी क़तल करे छॾियो। ॻोठ क़बूल दर्स में औरत ज़ुलेखा दर्स संगावती तकरार तां क़तल। कराची जे इंडस्ट्रियल एरिया वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में बाडी वासी रक्षा ड्राइवर एजाज़ मनी मारिजी वियो, जेको बाद में पीरसन मुबैना तौर क़तल। घर मां तशद्दुद थियल लाश 80 सालनि जो फैज़ मोहम्मद पवर घर में अकेलो रहंदो हो। पुलिस पारां जांच शुरू। सालेभर में उरड़ी सबब मासूम ॿारो फोत। केतिरा ई मासूम ॿारा ज़िंदगी मौत जे बिवाटे ते बीठल ॻोठ ईदन मला में उरड़ी में मुब्तला चइनि वरनि जो अब्दुल्ला पुट मौलवी सलामत अली मला ज़िंदगी जी जंग हाराए वियो। 10 खां वधीक मासूम ॿारा उरड़ी में मुब्तला। सिहत वारनि सहूलियतनि जी खोड़ सबब इंसानी जानियूं दाह ते लॻल। दादू में पोरियत जो गोली लॻल लाश मिलियो। मक़तूल जे 50 वरनि जी सिद्दीक शहाणी तौर सुञाणप। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि मड़वारसन हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। मक़तूल जे वारसनि पारां शफ़ाफ़ जांच ऐं मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। दादू में नादिर जमाली जे वारसनि समेत 62 ॼणनि मथां दहशतगर्दी ऐं ड्यूटी अटका जो केस दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं पुलिस अमलदारनि जी अदालत में पेशी दौरान वारसनि ऐं शहरिन एहतजाज कयो हो। FIR में नादिर जमाली जो सौट खादिम जमाली, मुबिन जमाली ऐं ॿिया शामिल। पुलिस शुएब थईन, यासिर शोरो ऐं फराज जमाली समेत 12 साफ़िन खे केस में नामज़द करे छॾियो।
केस जे मतन में ॼाणा विया त जवाबदारनि अदालती अहाते में पुलिस ऑफिसरनि जी रस्ता रोक कई ऐं गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया। मीरपुर बटेरे में पीरसन पीनो फ़कीर औरत थधि विझी फौत। हटीपाड़े में गिटीअ मां औरत जो लाश मिलियो। ॻोठ दोदो मला वासन लाली मला तौर सुञाणप। 85 वरनि जी बुढड़ी औरत शहर में पिनी पेट गुज़र कंदी हुई। डॉक्टरनि मूजिबि औरत जो मौत थधि सबबि दिलि जो दौरो पवण करे थियो आहे।